बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। फैसल मुग़ैरी केस नओं रुख़ इख्तियार करे वरितो। पंजाब फॉरेंसिक लैब पारां जुज़ा अणपूरा ऐं नाकारा करार। जैकबाबाद जे समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद मुग़ैरी जे नंढे भाउ फैसल मुग़ैरी जी मौत ते संदसि दोस्त सरदारज़ादा गाज़ी ज़ुबैर ख़ान जखरानी पारां अदालत वसीले करायल पोस्टमार्टम नओं रुख़ इख्तियार करे वरितो। पंजाब फॉरेंसिक लेबोरेटरी चांडका मेडिकल कॉलेज जे मेडिकल बोर्ड पारां उमाणियल जुज़ा अणपूरा ऐं नाकारा करार ॾेई छॾिया आहिनि। पंजाब फॉरेंसिक लैब मूजिब उमाणियल जुज़नि जो मिक़दार घटि हो ऐं जंहिं तरीक़े सां मोकिलिया विया उहे नाकारा थी विया आहिनि। असीं हिते पहुतल जुज़नि मां मौत जे कारण ते नथा पहुची सघूं। घुर्बल जुज़ा मुकमल मिक़दार में उमाणिया वञनि त कंहिं नतीजे ते पहुची सघूं था। इन सिलसिले में फैसल मुग़ैरी जे दोस्त सरदारज़ादा गाज़ी ज़ुबैर ख़ान जखरानी जो चवणु हो त चांडका जे मेडिकल बोर्ड कूड़ ते ॿधल रिपोर्ट जारी कई आहे, जंहिं ख़िलाफ़ मुंहिंजी कानूनी वेढ़ जारी आहे। जी, तव्हांखे बिल्कुलु ख़बर हूंदो त शहीद फैसल जो जेको वाक़ियो थियो 13 सेप्टेम्बर ते, जंहिंखे फैसल खे बेदर्दी सां क़तल कयो हुयो, उनखां पोइ फैसल ख़ान जो पोस्टमार्टम थियो ऐं पोस्टमार्टम खां पोइ जेका एक्सटर्नल बॉडी जा जेको रिज़ल्ट ॾिनो हुयो चांडका वारनि, त उनखे को धक न हुया। जेको हिकिड़ो कूड़ ते मबनी हुयो, फैसल ख़ान खे स्कूटर जा जेका स्कूटर खां शहीद थियण खां पहिरों बि स्कूटर खां किरियो, उहा धक बि इहा खाए विया हुया। उनखां पोइ इन्हनि असांखे इहो ॿुधायो कोर्ट में, उहो लेटर बाक़ाइदा जमा आहे त असां 11 सैंपल्स जिस्म लंग्स जा ऐं मतिलबु ब्रेन जा, हार्ट जा 11 सैंपल असां लाहौर फ्रांसिक जे लाइ मोकिलियो आहे। जॾहिं ख़ैर उतां जो रिज़ल्ट आयो, उते ॿुधायो वियो त बाबा फैसल जे मथां 3 इल्ज़ाम हया हुया त फैसल वॾे मिक़दार में उनजे जिस्म मां शराब निकितो, वॾे मिक़दार में उनजे जिस्म मां टबैको निकितो, वॾे मिक़दार में उनजे जिस्म मां कैनबस निकितो। तव्हांखे ॿुधाईंदो वञा त जॾहिं इन जे शराब जो आयो त मुंहिंजे वकील खे असां वकील सां राब्तो कयोसीं त बाबा फैसल त शराब खां नफ़रत कंदो हुयो ऐं फैसल शराबी खां ई नफ़रत कंदो हुयो, त उहो कॾहिं शराब पीतो ई न, उनजे जिस्म मां कीअं शराब निकितो। पोइ असांजे वकील हिकिड़ो लेटर मोकिलियो त उते वरी 29 डिसंबर ते शायदि उहो लेटर जो जवाबु आयो त फैसल जे जिस्म मां न असां को शराब जो को सैंपल वरितो आहे ऐं न ई उनजे जिस्म को अहिड़ो शराब निकितो बि आहे, त इहा पंहिंजे डॉक्टरनि जी ओपिनियन थी सघे थी, मगर असां अहिड़ो को बि टेस्ट न कयो आहे। ऐं वरी असां टबैको जे लाइ लेटर मोकिलियो आहे, जॾहिं हाणे असांखे उहो लेटर मिली वियो आहे ऐं उनमें बि इहो ॿुधायो वियो आहे त फैसल जे जिस्म मां को मतिलबु अहिड़ो टबैको न निकितो ऐं टेस्ट ई न कयो उन्हनि। ऐं ॻाल्हि रही चर्च जी, उहा बि थोरे मिक़दार में, अगरि तव्हांखे ॿुधाईंदो वञा त वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां उहा हिकु परसेंटेज हूंदी आहे त बाबा हिन छा एतिरे मिक़दार में इहो माण्हू हिन खे हार्ट अटैक थी सघे थो या नथो थी सघे, उहो बि मिक़दार। ख़ैर, जोधापुर में मलकानी चाचड़ तकरार ॿीहर भड़की पियो। 2 ॼणा क़तल, 2 ज़ख़्मी। तकरार में मारिजी वियलनि जो अंग 4 थी वियो। 3 साल अॻु ज़मीनी तकरार तां चाचड़ ऐं मलकानी बिरादरी जी 2 धुरनि में हलंदड़ तकरार तां चाचड़ बिरादरी जे हथियारबंदनि दाऊ जहानपुर शहर में होटल ते वेठल मलकानी बिरादरी जे माण्हुनि मथां हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। नतीजे में नौजवान ज़वार मलकानी मौक़े ते ई मारिजी वियो, जॾहिं त न्याज़ल नज़र ऐं राहिब मलकानी ज़ख़्मी थी पिया। जनमा न्याज़ल मलकानी अस्पताल वेंदे दम ॾिनो। तकरार तां हेल ताईं 2 धुरनि जा 4 ॼणा क़तल ऐं 3 ज़ख़्मी थी चुका आहिनि। मारिजी वियलनि में रांजन चाचड़, ज़ाहिद चाचड़, ज़वार मलकानी ऐं न्याज़ल मलकानी शामिल आहिनि। जैकबाबाद इंतजामिया पारां अदालती हुकुम ते कब्ज़नि ख़िलाफ़ नंढे पैमाने ते ऑपरेशन जारी। ज़िले इंतजामिया सराफा बाज़ार में सोनारनि पारां दुकाननि अॻियां वधायल गैर क़ानूनी दिकनि खे मशीन ज़रिए कटे रोड साफ़ कयो वियो। कुझु ॾींहं अॻु बि सराफा बाज़ार में ऑपरेशन कयो वियो हो, जेको मुकमल न थी सघियो, जंहिं बाद अॼु ॿीहर ऑपरेशन कयो वियो, जिते सराफा बाज़ार जा समूरा वधियल दिका ड्राहिया विया ऐं बाद में साॻियो ऑपरेशन शाही बाज़ार में वधियल दिकनि खे ड्राहिण लाइ शुरू कयो वियो आहे। सुजाण धुरिन ज़िले इंतजामिया जे अहिड़े अमल जी साराह कंदे चयो आहे त गैर क़ानूनी हद दख़लनि समेत समूरा कब्ज़ा ख़तम थियण घुरिजनि। माज़ी में बि रुगो मामूली दिका ऐं थल्हा त ड्राहिया विया आहिनि, पर अॼु ॾींहुं ताईं कंहिं बाअसर माण्हू पारां कयल करोड़े रुपयनि जे कब्ज़नि ख़िलाफ़ ऑपरेशन न थी सघियो आहे। उमेद आहे त वॾे कब्ज़ागीरनि ख़िलाफ़ बि ऑपरेशन कयो वेंदो। जैकबाबाद म्यूनिसिपल जे बरतरफ़ थियल माज़ूर मुलाज़िम जो प्रेस क्लब आॾो एहतजाज, बाह ॾियण जी कोशिश। ॻोठ कलाती बिरोही वासी माज़ूर दीदार बिरोही म्यूनिसिपल कमेटी में नौकरी तां बरतरफ़ करण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे पाण मथां पेट्रोल हारे बाह ॾियण जी कोशिश कई त पुलिस एहलकारनि खेसि बचाए वरितो। माज़ूर दीदार बिरोही जो चवणु हो त 9 साल मुलाज़िमत करण बाद मूंखे बिना कंहिं सबब जे नौकरी तां फ़ारिग़ कयो वियो। फाका कशी सबब मजबूर थी पाण खे बाह ॾेई साड़णु चाहियां थो।
कैंसर में मुब्तला औरत जो मुर्स माओ मासूम न्याणी समेत जैकबाबाद में एहतजाज, इलाज कराइण जी अपील। वफाकी वजीर सरदार मोहम्मद मियां सूमरो जे ॻोठ अहमद मियां सूमरो जी वासण औरत ज़रगुल सूमरो पंहिंजे मुर्स कोड़ो माओ मासूम न्याणी सां गॾिजी प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे अपील कई आहे त गुज़िरियल 7 सालनि खां कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में मुब्तला आहियां। इलाज कराइण लाइ घर जो अल तल ख़त्म थी वियो आहे। बस वारनि खे अपील आहे त इलाज कराए ज़िंदगी बचाई वञे। जैकबाबाद में 2 ॾींहं अॻु क़तल थियल पुलिस एहलकार जो 6 जवाबदारनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट ते केस दाख़िल। चलना मोहल्ला में 2 ॾींहं अॻु क़तल थी वियल पुलिस एहलकार मोहम्मद हयात बाज़दानी जो क़तल केस संदसि भाउ मोहम्मद याकूब बाज़दानी जी फरियाद हेठि सिविल लाइन थाणे ते दहशतगर्दी एक्ट तहत 6 जवाबदारनि सोनू उर्फ दादन, अता मोहम्मद, शाहनवाज उर्फ शानू, लियाकत उर्फ बाबू, बरकत अली गिरगेज ऐं हिकु अणसुञातल ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। केस में फरियादी मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त जवाबदारनि भाउ खे भत्तो न ॾियण तां क़तल कयो आहे। होॾां एसएसपी जैकबाबाद मक़तूल पुलिस एहलकार जे जनाज़े में शिरकत करे खेसि सरकारी एज़ाज़ सां नवाज़ियो ऐं वारिसनि खे क़ातिलनि जी जल्द गिरफ़्तारी जी ख़ातिरी कराई। जैकबाबाद में वन व्हीलिंग कंदड़ ओबाश नौजवान जो साम्हूं वींदड़ मोटरसाइकिल खे टक्कर, 3 सन ज़ख़्मी। आबाद थाणे जी हद गोरशानी लाड़े लॻ वन व्हीलिंग कंदड़ ओबाश नौजवान साम्हूं वींदड़ मोटरसाइकिल सां टकराइजी विया, जंहिं जे नतीजे में ॻोठ आरिफ माची वासी 50 वरनि जो ख़ादिम हुसैन जखरानी सख़्त ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त ओबाश नौजवान फरार थी विया। शहरनि एसएसपी खां घुर कई आहे त वन व्हीलिंग कंदड़ ओबाश नौजवाननि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। शिकारपुर पुलिस जी कार्रवाई, 9 माण्हू चर्स हथ, 2 जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा। एसएसपी कामरान नवाज़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दावा कई आहे त न्यू फौजदारी पुलिस ॻुझे इतला ते कार्रवाई कंदे ट्रक मां 9 मण आला क्वालिटी जो चर्स हथ करे नवाबशाह वासी 2 जवाबदारनि ट्रक ड्राइवर रफ़ीक बिरोही ऐं क्लीनर खलील मकरानी खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे छॾियो आहे। बडाणी थाणे ते सिविल जज जो छापो, नाहक बांदी बणियल पोरियत आज़ाद, एसएचओ रिकॉर्ड समेत अदालत तलब। सिविल जज कश्मोर गुल भुट्टो जी दरख़्वास्त ते मयाणी एट बडाणी थाणे ते छापो हणी बिना कंहिं दाख़िले जे नाहक बांदी बणियल पोरियत ज़ाहिद हुसैन भुट्टो खे आज़ाद कराए वरितो ऐं एसएचओ खे रिकॉर्ड समेत अदालत तलब करे वरितो आहे। 11 महीना अॻु औरत खे क़तल कंदड़ जवाबदार खे पुलिस ज़मानत रद्द थियण ते गिरफ़्तार करे वरितो। ॻोठ रहमदिल बंगलानी में 11 महीना अॻु क़तल थियल रुबीना बंगलानी जे केस में ॼाणायल जवाबदार अब्दुल गफूर बंगलानी ऐं अर्ज़ मोहम्मद बंगलानी खे बी सेक्शन पुलिस जैकबाबाद कोर्ट मां ज़मानत रद्द थियण ते अदालती अहाते मां गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त केस में नेक मोहम्मद बंगलानी अॻु ई गिरफ़्तार थियल आहे। दोदापुर वेझो मलगानी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो, 2 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ रंदो मलगानी में मामूली ॻाल्हि तां मलगानी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि मुज़फ़र मलगानी ऐं बख़्तियार मलगानी ज़ख़्मी थी पिया, जिन खे दोदापुर पुलिस लेटर ॾेई गड़ी खैरो सिविल अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। सीनियर सहाफ़ी जीएन मुग़ल जे घर मां धाड़े ऐं हमले ख़िलाफ़ मटियारी में सिविल सोसाइटी सहाफ़ियुनि जो एहतजाज। सीनियर सहाफ़ी जीएन मुग़ल जे घर मां धाड़े ऐं खेसि ज़ख़्मी करण ख़िलाफ़ समाजी तंज़ीम दी रोज़ इंटरनेशनल, सिविल सोसाइटी सहाफ़ियुनि पारां एम बचल मेमण, अब्दुल रज़ाक मेमण, रफ़ीक सूमरो, जीएम बाबू ख़ासखेली ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त जीएन मुग़ल बेबाक सीनियर सहाफ़ी आहे, संदसि घर में धाड़ो हणी ज़ख़्मी करण जी मज़म्मत करियूं था ऐं आईजी सिंध खां मुतालबो था करियूं त जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे ज़ईफ़ सहाफ़ी सां इंसाफ़ कयो वञे। सोबतपुर में एनसीएचडी उस्तादनि जो पघारूं न मिलण ऐं पक्को न करण ख़िलाफ़ एहतजाज। एनसीएचडी जे उस्तादनि अहमद अली कंडरानी, धनी बख्श खोसो, अज़ीज़ुल्ला बिरोही ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो करण बाद सोबतपुर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 2004 खां हिन महल ताईं पक्को नाहे कयो वियो ऐं वेतर 8 महीननि खां पघारूं बि बंदि कयूं वयूं आहिनि। ओवरेज थियण सबबि किथे अप्लाई बि नथा करे सघूं। उन्हनि घुर कई त असांखे पक्को करे रहियल पघारूं ॾिनियूं वञनि। नौशेरो फेरोज़ में वाह जी खोटराई सबब रोड सोढ़ो थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। ॻोठाणनि हाजी शफ़ी मोहम्मद मरी, अब्दुल रऊफ़ मरी, रुस्तम मरी ऐं ॿियनि जो चवणु हो त दर्जन खां वधीक ॻोठनि खे लॻंदड़ ही रोड अॻुवाटी टुटल आहे। बेहतर गैर क़ानूनी तौर शाख जी खोटराई करे रोड खे अञा वधीक सोढ़ो कयो पियो वञे। उन्हनि घुर कई त वाह जी खोटराई जो कमु बंदि करे रोड ठारायो वञे, ॿी सूरत में कमु थियण न ॾींदासीं। घारो में मरी इतिहाद पारां भारत ख़िलाफ़ एहतजाज। मोदी जी तस्वीरनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं। मरी इतिहाद जे अॻवान मीर मलूक मरी जो चवणु हो त भारत दहशतगर्द मुल्क आहे। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी नस्ल परस्त ऐं मुसलमाननि जो कातिल आहे। आलमी क़ुवतूं भारतीय दहशतगर्दी जो नोटिस वठनि। घारो में एसटीपी जो के इलेक्ट्रिक ख़िलाफ़ एहतजाज। एसटीपी कारकुननि उमर नाहियो जी अॻवानी में के इलेक्ट्रिक घारो जी ऑफिस ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे के इलेक्ट्रिक इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन जो चवणु हो त के इलेक्ट्रिक अमलो मीटर सर्वे लाइ बि 1000 रुपया रिश्वत घुरी रहियो आहे। नए मीटर लाइ मक़ामी माण्हुनि खे कराची जा बि 2-2 चकर काटणा पवनि था। लोड शेडिंग फ्री हुजण बावजूद घारो में 3 खां 4 कलाक ताईं लोड शेडिंग कई पई वञे। के इलेक्ट्रिक पंहिंजो क़िबलो दुरुस्त न कयो त एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं।
बिगड़ी में ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर, नौजवान जख्मी। अंब मोरी स्टाफ भरसां ट्रक जे टक्कर जे नतीजे में मोटरसाइकिल सवार अरुण माली जख्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में हैदराबाद मुंतकिल कयो वियो। दौलतपुर वासी प्रेमी जोड़े मेहराबपुर में निकाह करे छॾियो। पसंदि जो परणो कंदड़ समीना शेख पंहिंजे मुड़ुस दीदार हुसैन उन्नड़ सां गॾिजी सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो। दीदार सां पसंदि जो परणो कयो आहे। पीउ नबी बख्श, भाइर बख्शल, मौला बख्श, तालिब सौट आबिद शेख धमकियूं ॾेई रहिया आहिनि, जन खां ख़तरो आहे। पुलिस खे अपील आहे त तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ऐं डेरा लायार में खोसा कबीले जे चङे मुड़ुस सां सुंदराणी बिरादरी जी मुलाक़ात। चीफ़ज़ादा मुमल खोसा मोहम्मद अली ख़ान खोसो सां सिंध सां वास्तो रखंदड़ सुंदराणी बिरादरी जे माण्हुनि चङे मुड़ुस मीर अमीर अली सुंदराणी जी अॻवानी में ममुल खोसा इतिहाद जे ऑफिस में मुलाक़ात कई, जिते खेनि मोहम्मद अली खोसो पारां तंज़ीमी प्लेटफॉर्म तां हर क़िस्म जे सहकार जी ख़ातिरी कराई। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।